भाई हर शय जो श्री गणेश न केवल संसारिक कार्य जो है न, हमेशा असांजो ध्यान त ओॾे ई हूंदो आहे। शादी आहे त गणेश भगवान जी पूजा कयो, जणिया आहिनि त गणेश भगवान जी, दुकान पहिरियों त भैया चङा भला न मञण वारा बि ओॾी महिल गणेश भगवान खे मञींदा आहिनि। हा, दुकान आहे, मकान आहे, लेकिन असां भुलिजी वेंदा आहियूं भगवान जी भक्ति महिल बि असां गणेश भगवान खे यादि कयूं। त हे विघ्नेश्वर महाराज तव्हां कृपा कयो, असांजी श्याम सुंदर जे चरणनि में, राधा रानीअ जे चरणनि में प्रीत निभिजी अचे। विच में कहिड़ा विघ्न ईंदा, काम क्रोध लोभ मोह अहंकार, भगवान जी माया, इन्हनि को रक्षा कजो। उन्हनि ते गजानंद महाराज प्रसन्न थींदा आहिनि त कोई ग्राहक आयो आहे सच जो सौदो वठण वारो, चओ हरि राम। छो जो रिद्धियूं सिद्धियूं उन्हनि वटि, शुभ लाभ उन्हनि वटि, भोले बाबा उन्हनि वटि, पार्वती माता ब्रह्म विद्या आहे उहा बि उन्हनि वटि, कार्तिक महाराज सेनापति देव सेना जा उहे बि उन्हनि वटि, चओ हरि राम। कल्प वृक्ष कई लॻल पिया आहिनि। तंहिंजे करे गजानंद सर्वत्र पूजनीय, सर्व पूजनीय, प्रथम पूजनीय, आत्म पूजनीय। गजानंद भगवान जी कृपा वठी करे असांखे भक्तिअ जो